Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मश्किरन जो गोट तई मश्किरन जो गोट तई अम्मा चिलकणी घर में हुई त घर में रौनक हुई हाणे त घर खाइण थो अचे छोरी उनखे घरां बि तो कढायो चिलकणी ते हूंदी त मूंखे ज़ोर बि ॾींदी मुंहिंजी ख़िदमत बि कंदी हुई अम्मा मूंखे बि सिक लॻी आहे ॾाढी चिलकणीअ जी त पोइ चओ लालूअ खे त वरी वठी अचेसि हा मां मां लालूअ खे चवां थी चिलकणी खे वठी अचे घर में रहे हींअर त चई थी पर लालू जॾहिं न चिलकणी खे खिली ॾिठो त तुंहिंजो बूथ ई अंदरि तए वांगुरु सड़ी वेंदो अम्मा पोइ लालूअ खे चइजां न त चिलकणी ॾे खिली न ॾिसे लालू भले चिलकणी ॾे खिली न ॾिसे पर चिलकणी लालू खे खिली ॾिसंदी त लालू जी दिलि जी ताल ई हारजी वेंदी हा मां लालू आहे त अहिड़ो छल न कंहिं बुंडीअ ॾे ॻाढ़ो कपिड़ो ॾिसे वाइसर लूस थी वेंदा अथसि असली किक ॻड़ी पवंदी अथसि अड़ी इहे मर्द हूंदा अहिड़ा आहिनि पिणे कल्लूअ खे ॾिस चिलकणी ते अॻे कीअं मस्तु थियो शादी पियो करे वीचारो पर अम्मा जे लालू बि न चिलकणी सां शादी जो इरादो करे त पोइ उन करे त चवां थी त चिलकणी जो नालो न वठ मस्त मस्त त वॾी कोशिशुनि खां पोइ चिलकणी खे हिन घर मां कढियो आहे वञी खॾ में पवे पाण बुरुश लॻंदसि पुलिस माधी मुंठी मिलाए कीअं सुस था कनि ॼण बिटरी माइट थियूं कनि विछड़ियूं मिलियूं हा चाचा कल्लू पक असांजी गिला कंदियूं हूंदियूं बुर्शो हणी इन्हनि माधीरनि खे असांजी गिला खां सवाइ ॿियो कमु कहिड़ो आहे हंध फाथऊं लालू हंध में चकमक लॻल आहे छा जो हंध में फाथा आहियूं अरे लालू मां सुम्हण वारी हंध जी ॻाल्हि कोन थो कयां मां ॻाल्हि थो कयां सुरीली लालीअ मां सफ़ा फासरी आऊं चाचा पोइ जे तूं हिमत करी न त ॾियूं ॿिन्ही खे तलाक त वतन पाठा मेड़ी दियूं मातबर थी वियूं आहिनि ईअं बि कयूं पर ॿई खजीअ जूं जिन आहिनि माधी कोर्ट ताईं छिकींदियूं कोर्ट खे मुंहुं ॾेई वेंदासीं पर हिननि खे तलाक ॾियण खां पोइ सोच असां छड़ाए पिया जाठा कंहिंखे हणंदासीं बुर्श कीअं लॻंदो हा इहा ॻाल्हि आहे वक़्त ते मानी त मिले थी ऐं थोरो घणो किरोत वारो प्यार बि ऐं ॻोठ में अहिड़ो को आसरो बि कोन्हे न आसरो आहे पर तूं रुगो हिमत कर बुर्श हणण जी कहिड़ो आसरो कंहिंजो आसरो चिलकणी ऐं सेठाणी जो आहिनि चिलकणीअ सां शादी कयां मां ऐं सेठाणी सां शादी कर तूं बुर्श हणी ईअं कयो न त ॿिन्हिनि जी ॻीचीअ में रसा विझी टीलींदासीं अॻिते अहिड़ी का बि ॻाल्हि न कंदासीं रुगो कहलींदासीं कोन पर मारींदासीं बि न त सॼी राति बुख ते सुम्हणो पवंदव न न असां तौबा कई बुर्श हणी हाणे उथो वञी भाॼी भुती वठी अचो वञूं था वल्लण छा छो छछ ॿुध तोसां गॾु जेको कोन हूंदो आहे अटे च पाथ मिठल उहो किथे आहे मिठल हा कहिड़ो मिठल छाजो मिठल कंहिंजो मिठल कुठल नथो चवां मिठल थो चवां बसि कर ॿुधां थो पियो मिठल थो चवी न हा हा कहिड़ो मिठल अरे हा हाणे यादगिरी अची वई हुन फुआरे में तुआरो दिमाग़ कमु छॾे वियो आहे हा इहो थोरो घणो अकुल खे कमु पियो वठी तोसां ॻाल्हाइणी आहे तोखां पुछण खां बहितर आहे मां हलियो वञा माशा हिकिड़ो मिंट मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधा त ही इलाइक़ो कहिड़ो आहे ऐं हिते मां कहिड़ी मखलूक में आयो आहियां ऐं मूंखे ॻाल्हि हिकिड़ी सम्झ में नथी अचे त ॻाल्हायां मर्द सां थो त माईअ जो आवाज़ थो अचे वरी जेकॾहिं माईअ सां थो ॻाल्हायां त हुन मां वरी मर्द जो आवाज़ थो अचे मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधाए त हिते मखलूक कहिड़ी रहंदी आहे न इख़्लाक़ छो मुंहुं में कोन्हे को तोखां घणो इख़्लाक़ आहे मूंखे कहिड़ो मूं तोखे ठोर में ठोंको आयो आहे जो मुंहुं में इख़्लाक़ पियो थो करी चंड्रा मूं इख़्लाक़ जी ॻाल्हि कोन कया मखलूक जी मखलूक ये मलूक जी भेण आहे इहा मखलूक केरु आहे तूं पुछण छा थो चाहीं कहिड़ी मखलूक आसमानी मखलूक बयाबानी मखलूक या हे जेके आम तरह सां रहे थी इहा मखलूक या पखियुनि वारी मखलूक या जानवरनि वारी मखलूक कहिड़ी हिन सां ॻाल्हाइण त जहिड़ो गप में पेर विझण जे बराबरि आहे हिते त को अहिड़ो सुरीलो माण्हू मूंखे मिले ई कोन थो जेॾी महिल तंहिं महिल ही बूथ टंगियो बीठो आहे भूत में कहिड़ो कमु अथई
ख़ैर असांजे सॼे ॻोठ में सेठ धनु हिकिड़ो बूट पाईंदो आहे बाक़ी सॼो मश्किल चौंपल ते गुज़ारो अथनि टरो 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 हा सम्झी वियुसि तूं चईंदो टर हा पर हिकिड़ो नंढड़ो अर्ज़ु आहे वेंदे वेंदे हकीम हनखन हैदराबादी सुञाणी अरे कहिड़ो हकीम हैदराबादी मार पैसे खे वरी सॼो सुजरो ॿुधाइणो पवंदो बसि मूं बस कई तो बि मुंहिंजी गीसी ॿुधो ॿुधो ये हलियो लिफ्टी कान कराई हकीम हणखण हकीम हणखण हकीम हणखण माना हकीम हणखण हैदराबादी माना हैदराबाद में रहंदो अदा नंढा जी अदा वॾा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए ॻोठ में कहिड़ो मुंहुं खणी हलंदासीं जहिड़ो मुंहुं हूंदो उहो ई खणी हलंदासीं ॿियो छा कंदासीं मुंहुं जो मतिलबु आहे त ॻोठ जे माण्हुनि खां पैसा वरिता आहिनि वीज़ा लाइ उहे त बुझ बुझ करे छॾींदा अदा वॾा या सनी थुकलाण त असांजी उहे बसर न कंदी आहे परेशान न थी पर हिन दफ़े थुली लानत सां गॾु लतूं ऐं मुकूं बि लॻी सघनि थियूं पर हणंदो केरु ॻोठ वारे जो त विलायती वारो फोहर कमु लाहे वियो आहे केरु कंहिंखे कुझु न चवंदो ओए सही हिकिड़ो त अची वी मूंखे ॾिसी मुंहुं था लिकायो मुंहुं ते थोथर थी थियो छा ही त सुरीलीअ जो आवाज़ आहे असां हर भर उनखे कल्लू सम्झी वेठा आहियूं अरे विलायती तुंहिंजा लख एहसान छाजा विलायती जा एहसान असांखे रुलाए वियो आहे वञणो घर खां ॿाहिरि कल्लू कयो अची मां वई आहियां नओं पाकिस्तान आहे नए पाकिस्तान में ईअं थियणो हो सो थी वियो ऐं हिकु टिकट में ॿ मज़ा ॻाल्हायो छा था ॾिस न कलू मां सुरीली आहियां हुजी भली सुरीली पर आहीं त कल्लूअ जे रूप में न असांजी मर्ज़ी आहे तोखे सुरीली सम्झो या कल्लू कम जी ॻाल्हि कयो तो में कहिड़ो कमु असांजो कमु त कल्लूअ में आहे त पोइ कल्लू आहियां त भाऊ पोइ माफ़ कजां असांजो कमु सुरीली में आहे मां ई सुरीली आहियां तूं कीअं सुरीली ही तव्हांखे कंहिंजो आवाज़ थो ॿुधण में अचे पर ॾिसण में त कल्लू थो अचे न अदा नंढा जीअं था वॾा फिलहाल ॻोठ जे कंहिं बि माण्हूअ सां न ॻाल्हाए छो ख़बर ई कान थी पई त ॻाल्हाए केरु थो ॻाल्हायूं हिकिड़े सां था जवाबु ॿियो थो ॾिए ऐं हा जवाबु वरी उहो थो ॾिए जेको आहे ई कोन चई सही थो जेको आहे उहो आहे ई कोन भॼ तो भॼूं रख पेरनि ते ज़ोर भॼ आड़ी ही त भॼी विया ॼट जा पुट हा हिनखे त कल्लू 50,000 रुपया ॾिनो वीज़ा लाइ इतने जुमन मासी सेठियाणी चिलकणी वेठियूं हो न सुता पिया आहियूं ॾिसी कोन थो वेठा आहियूं हाँ खोबाटो छा कल्लू शर्म कोन थो अचे मूं छा कयो कहिड़ो अचण सां मां तव्हांखे खईं कल्लू ज़बान संभाले ॻाल्हाए हिकु त बिना इजाज़त जे घर में घिड़ी पियो आहीं ॿियो वरी इख़लाक़ खां किरल ॻाल्हियूं थो करीं अरे हेॾे तोखे ख़बर न आहे त खोबाटे जे घर में ॿ लेडीज़ रहंदियूं आहिनि हिकु सेठियाणी ॿी चिलकणी हाँ घटि में घटि माण्हू कंहिंजे घर में अचे त दर खड़काए पोइ अचे ऐं तूं ईअं काहे पियो आहीं बिना इजाज़त जे सेठियाणी चिलकणी कहिड़ो ॾिठल न आहिनि सॼो ॾींहुं ॻोठ जी घिटिन में वतंदियूं न धिका खाईंदियूं मां थो चवां निकुर मुंहिंजे घर मां मुंहिंजी सुहिणी मुंहिंजी नेणनि जी ठार मुंहिंजी दिलि जी राणी सेठियाणी जे शान में गुस्ताखी थो करीं ऐं इन गंदी ज़बान मां मुंहिंजे मन जी मूर्ति चिलकणीअ जो नालो थो वठी तोखे जुरत कीअं थी ईअं करण जी अड़े अड़े खोबाटा मिठल तव्हां त विहण लाइ ईअं था अचो ॼण मां तव्हांजो लोढ़ो लताड़ियो आहे मां त तव्हां खां ख़ैरियत मालूम करण आयो आहियां त फुहारे में तव्हांजो को नुक़सान त कोन थियो आहे न फ़ाइदो पियो आहे कहिड़ो असां मुड़ुस माण्हू थी विया आहियूं तॾहिं त तोखे तड़ियूं ॾेई रहिया आहियूं असां ॾिसण में त तोखे मायूं था अचूं पर असांजे अंदर में गैरतमंद मर्द वेठो आहे निकिर हितां कॾहिं न बंदूक मां ठाका हा असां हाणे कुते बिले खे दर तां मोटाए सघूं था अॻिते अची न इतला करे पुछी गुछी पोइ घर में कदम रखजांइ न त कोहाड़ियुनि सां कारो करे मारींदो साईं तोबा तोबा मुंहिंजे अबे ॾाढे तोबा कई अॻिते पुछी पोइ ईंदुसि पर ईंदुसि बि छो ख़ुदा हाफ़िज़ ओए मैं कोठड़ीअ खे ॾिसां मथां ते को अहिड़ो माण्हू हुजे जेको मूंखे सुञाणे त मां कहिड़ी मख़लूक आहियां किथां आयो आहियां काॾे वञो आहियां
अचे बि कोन थो असां आगे ॻाल्हाए बि कोन आहे छा थी वियो आहे असां ये तो ये मखलूक नाबीना कहिड़ो जहिड़ो तहिड़ो वाहिड़ो छावाड़ो आवाज़ त वल्लू अचो आहे बा वल्लू आहीं छा न न मां बोलू कोना कल्लू हा कल्लू वल्लू आहीं पोइ तुंहिंजो आवाज़ वरी वल्लू अचणो थी वियो आहे छा कल्लू झल्लू कल्लू फल्लू अरे बा इन्हनि नालनि सां त असांजे ॻोठ में माण्हू ई कोन्हनि तूं कंहिंजा नाला थो वठी वल्लू फल्लू फल्लू कहिड़ो सेठियाणीअ जो भाउ सेठाणी कहिड़ी तिलकिणीअ जी माउ चिलकड़ी कहिड़ी वल्लू तूं नओं आहीं छा जो सभिनी जो असब नसब ऐं सुजरो पियो थो पुछी न नऊं मां न पर तूं आई मां नओं कीअं मूंखे कोन थो सुञाणी छा मां धनु आहियां धनु 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 कहिड़ो अरे धनु धोबी हणंदो आहियां गोबी उहो सेठ धनु मश्किरनि जे ॻोठ जो चङो मुड़ुसु हल परदेसी हीअ मखलूक त पंहिंजे पिटके में लॻी पई हलूं बि अचसी पिटको कहिड़ो पिटको वलो वेठो ई न वलो काॾे हल जॾहिं खां नापीन थियो आहे मूंसां केरु ॻाल्हाए ई नथो वेहे बि नथो अरे वल्लू लालू मूंखे ॿाहिरि कंहिं बि कम सां न मोकिलींदो कर छा माण्हू मुंहिंजो आवाज़ ॿुधी किना किना गाना था चवनि कांटा लगा अल्लाह हिकिड़ो त लूसी ईअं पियो चवे तूं अहिड़ा ॿ टे ॿिया पी वगास भेरा तूं अहिड़ा ॿ टे ॿिया पी वगास भेरा पोइ छा आहे तूं बि जवाब में गानो चई जान छॾा बुरशाणी मां जे रस्ते ते भी गाना ॻाइण शुरू कयां त माण्हू नोट घोरण शुरू कंदा हा त पोइ तूं नोट में हली अचु न बुरशाणी तोखे कहिड़ो नुक़सान आहे सफ़ा को हू थी पियो ई हू छा बेहया चुप अख में आई सोना अख में तुंहिंजे वाता इहो जुमिलो ॿुधी ॿुधी ठाव ते तोर थी पियो आहे मुआ तोर थियो अथई उल्टी त नथी अचई न मुंहिंजी बुलबुली मां त हिन वात सां तोखे बुलबुलो बि चई नथी सघां छो त तोखे बुलबुलो चवण बुलबुले जी बेइज़ती आहे जेको वणई उहो चओ असां आशिक ॼणो जावाई बेइज़ती बर्दाश्त करण लाइ आहियूं हाणे त वॾे में वॾी बेइज़ती बि इज़त जे बराबर था भायूं चङो हाणे बोर न कर शिकिल गुम कर हा हा वञा थो पर मवाली कल्ह खां नज़र ई कोन थो अचे अलाए चवनि था पिया त धनुअ जे चवण ते हकीम हैदराबादीअ खे वठण वियो आहे ॻाल्हि त ॿुध ओ वल्लू असांखे भेतर थोरी हज ते वेंदे छा भितर हणण सां हज थींदो आहे छा भितर कंहिंखे हणबा शैतान खे अदा नंढा जीअं था वॾा इन हिसाब सां त हीअ असांजो वॾो थियो न इज़त करणी पवंदी हा ॻाल्हि त ॿुधो तव्हां ॿई केरु आहियो इहो मां ईदन ऐं जुमन ईदन जुमन इन्हनि ॿिन्ही जा नाला मूं कॾहिं बि इज़त सां न आहिनि ॿुधा भला इहा कहिड़ी मखलूक आहे जंहिंखे ॻाढ़ी टोपी मथे ते थेलो ॻिचीअ में वतो सां ॻेलींदा काॾे था ॻेलींदा वञोसि छो था ॻेलियोसि छाजे लाइ था ॻेलियोसि वॾा वॾा जीअं त नंढा ही हकीम हाणे खां हैदराबादी जो पुछई हा वलू उहो हकीम आहे सभिनी ॻोठ वारनि जो इलाज करण आयो आहे इहो ॾंगुनि खां जेको फिंजो आहे हाणे इहो ॻोठ वारनि जो इलाज कंदो ॻोठ वारनि खे थियो छा आहे ॻोठ वारनि जूं जिन्सूं तब्दील थी वियूं न सेठ अंधो थी वियो आहे मोवाली ॿोड़ो थी वियो आहे ऐं तुंहिंजी यादाश्त गुम थी वई अथई वलू विया जी धनु ॿोड़ो मिठल फिंजो मूंखे ॻाल्हि सम्झ में कान आई ऐं वल्लू ॿी ॻाल्हि ॿुध ॻोठ खां ॿाहिरि न वञिजे तुंहिंजो बेइलाज थींदो
अदा नंढा कीअं था वॾा अच त हलूं न बस 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 वॾा बाबा बस सेठ धनु तुंहिंजे हुकुम जे मुताबिक़ हकीम हणखण हैदराबादी उत्तरादी वठी आयो आहियां। असल में उत्तरादी आहे पर हैदराबाद में बि रहंदो हो। हाणे हाज़िर कर तव्हां हाणे वधीक तूं मर्ज़ीअ जो मालिक जहिड़ी वणई जुठ करीस। अबा टिक्की फोटो मरीज़ छुटो हाणे हलूं था। काॾे थो हली वेह अञा इलाज ई कोन थियो हले थो मुतबर वेह बस करे। मवाली बाबा तूं चुप कर मां थो हकीम हणखण हैदराबादी सां ॻाल्हायां। अदा हकीम हैदराबादी पहिरें असांजो मज़लूम माण्हू ॿुध केस लेस सेठ धनु लेस खां ॻाल्हि घणी अॻिते टपियल आहे। लेस बेस कोन्हे ॿी का बीमारी आहे। लेस न केस ॻोठ जो केस। सेठ खुड़ियूं खणी छो थो ॻाल्हाई आस्ते छो थो ॻाल्हाई। हाँ त पोइ ॻाल्हाईसीं सॼे ॻोठ जो इलाज कहिड़े पैकेज में कंदो। साईं टिक्की फोटो मरीज़ छुटो लालू ऐं लालीअ जो पैकेज ॻाल्हाईसीं। सेठ खुड़ियूं खणी छो थो ॻाल्हाई आस्ते छो थो ॻाल्हाई बोड़ो हाँ छा। लालू खे हणो खॾ में लाली ॾेखायो लाली। गोबाटई सेठियाणीअ जो बि ॻाल्हाईसीं। कन फाड़े छॾिया न चरिए ॼण मां बोड़ो हाँ ॻाल्हायां। मार पवेस बोड़ो पाण झले वरी मूंखे तूं ने विलायती वारे फुहारे मुंहिंजो नूर विञाए छॾियो ऐं तूं मुंहिंजो काकड़ो किराए छॾींदे। गोबाटे खे हणो गोली सेठाणीअ खे सॾु कयो सॾु कयो सॾु कयो। मिठल ऐं चिलकड़ीअ जो बि ॿुधाईसीं। पर तूं छो थो आस्ते ॻाल्हाई चवांसि थो न। मिठल भले मरे चिलकणीअ खे चाकू कबो। कल्लू ऐं सुरीली मूंखे सम्झ में नथी अचे तूं एतिरो ॾाढो छो थो ॻाल्हाई सेठ। असां बोड़ा न आहियूं ॿुधूं था सभु कुझु कन ई फाड़े छॾिया अथई। कल्लूअ खे कात हणो सुरीलीअ खे सुरत में आणो। हल लालो वांगुरु रुगो मुंहिंजे पुठियां आहे। हा बाक़ी रहियासीं तूं ऐं मां ऐं वल्लू। नोलू सेठ धनु नोलूअ खे बि विलायती वारे फुहारे असर कयो छा। नोलू त जानवर आहे। अरे नोलू न वल्लू मिठल वारो वल्लू ऐं मां ऐं तूं इहो पैकेज ॻाल्हाईसीं। हा 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 मां ऐं तूं हा इहो वरी ख़बर अथई असांजो पैकेज अलॻि आहे। हेश ॿुड़ी ॿुड़ी ऐं इष्टा जानवर सिपाहियो जान निसार दिल्ली नतीजे मां छा कयां। सिपाही सूमर सिपाही ईसा खाली आहिनि खीसा हुकुम कर साहब। खीसा खाली हुजनि या भरियल या कंहिंखां रुछो थो ठणी पए। हीअं कयो तव्हां ॿई पंहिंजा एक्सरो करायो। ईअं न थिए इहो जेको दूंहों छॾियो वियो हो तव्हांजे दिमाग़ में फाथल हुजे ऐं थधि पवण ते कुते जे चक वांगुरु ज़ाहिर थिए ऐं तव्हां वटो हीअं कंदा। साहब असांजो साह सोलाई सां हेठि मथे पियो थो थिए। वॾा सहको त तव्हांखे थी पियो आहे इन फुहारे खां पोइ। सिपाही ईसा खाली आहिनि खीसा हुकुम कयो साहब। अरे खीसनि खे छॾ तूं इहो ॿुधा कसम खणंदे त मूंखे इहो साको फुहारे खां पोइ थियो आहे। साहब कसम न खणायो तव्हांखे त ॼाए ॼम खां साको आहे। साहब चओ त हकीम हणखण हैदराबादी का टाइम वठी अचां। तरसो तकड़ न कयो। पहिरियां हकीम हणखण हैदराबाद जो तरीक़ा इलाज ॾिसूं। ईअं न थिए त जेके माण्हू बचियल आहिनि उन्हनि खे काल राति जो इन हकीम जे इलाज मां कननि जो बि इलाज कराइणो पवंदो अलाए छा। अजीब मखलूक जा फालतू भाषण तव्हां मुंहिंजी बदनामी कंदो। मुंहिंजो मतिलबु आहे त रहनुमाई कंदो। हुकुम कर। शुक्र आहे जो तव्हांजो ॻाल्हाइण तव्हां जहिड़ो ई आहे। छा मतिलबु? मतिलबु त हिन इलाइक़े जी मखलूक जो नमूनो ई पंहिंजो आहे। कीअं? मतिलबु इहो आहे त जंहिं मर्द सां थो ॻाल्हायां त आवाज़ औरताणो थो अचे। जे औरत सां थो ॻाल्हायां त जवाबु वरी मर्दाणे में थो अचे। ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे। ऐं वरी बि शुक्र आहे जो तव्हां मर्द आहियो ऐं मर्दाने आवाज़ में था ॻाल्हायो। हा बसि हाणे तव्हां मुंहिंजी रुगो इहा रहनुमाई कयो त मां हिन जज़ीरे मां कूच करे हलियो वञा। चयोसीं त हुकुम कर। असां ॿई भाइर तुंहिंजी कहिड़ी रहबरी कयूं? हा मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त हीउ जेको रस्तो आहे
हिन ॻोठ खां ॿाहिरि वेंदो हा हा वेंदो पर इहो ॿुधाए त तूं छो थो पुछी केॾांहुं वञिणो अथई इलाही करे नथो सघां छो हिते त जिन्स ऐं जिन्सूं मुटियल मां हिन इलाइक़े में नथो रही सघां मां इलाइक़ो छॾणु थो चाहियां मां वञणु थो चाहियां अदा नंढा जीअं था वॾा ही फरार थियण थो चाहे भले फरार थिए असांजो छा अदा नंढा जीअं था वॾा हकीम इलाज करण आयो आहे जेकॾहिं ही फरार थी वियो त हिन जो इलाज कीअं थींदो तूं ठीकु थो चवीं तव्हां कहिड़ी सुस पुस था कयो मूंखे रुॻो इहो ॿुधायो त हीउ जेको रस्तो आहे कहिड़े जज़ीरे याने गैर इलाइक़े ॾे रवानो थो थिए तूं हितां वञी कोन सघंदे या असां तोखे छॾींदासीं बि कोन छो पहिरियां तुंहिंजो इलाज थींदो इलाज मुंहिंजो इलाज मूंखे छा थियो आहे दिमाग़ जा फिथा फेरिया पिया अथई अञा अॼु मूंखे छा थियो आहे न मूंखे कुझु कोन थियो आहे मां त बिल्कुलु ठीकु ठाक आहियां मूंखे छॾियो मां वञा थो न असां त कोन वञण ॾींदासीं मूंखे वेंदो टिक्की फोटो मरीज़ छुटो बाबा हसीनाउनि जो तारीफ़ थी वञे बर्फ हकीम साहब बर्फ सां इलाज कंदे छा बाबा बर्फ न बाबा तारीफ़ कराए तारीफ़ हिननि हसीनाउनि जो हा तारीफ़ न इहा परियां जेकी ठही इहा अथई मोहतरमा सेठियाणी साहिबा जेका न को सिर ॾींदी आहे न को सुर ॾींदी आहे सॼो ड्रामो हली ख़तमु थियण ते पियो आहे त इहे ई लफ़्ज़ साॻा अथसि ऐं उन जे ओरियूं अथई इन जी धीउ मोहतरमा चिलकणी साहिबा ऐं चिलकणी बाक़ाइदे चमकाट थी करे ॻाल्हि मञ बि सही ऐं मूंखे त हूअं ई बि सुञाणो था मां त शइ अहिड़ी आहे जो मुंहिंजे तारीफ़ जी ज़रूरत बि कान्हे वाह 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 भला हीअ चिलकणी चिमकंदी आहे छा तिरकंदी छाला तिरकंदी कहिड़ी हिते गप है चरियो ई छा हर भरू तिरकंदी न मवाली न तिरकंदुसि न मूं चयो त हीअ चिलकणी चिमकंदी आहे छा लॻे थो त सभिनी खां पहिरियों मूंखे तुंहिंजो इलाजु करणो पवंदो मवाली भला ॿुध ॿिया मरीज़ किथे आहिनि हिननि जे इलाज खां फारिग थींदे न पोइ ॿ शख़्सियतूं ॿियूं बि असांजे ॻोठ में रहनि थियूं हिकिड़ी आहे मोहतरमा लाली जेकी लालूअ जी ज़ाल सॾिबी आहे हिन ड्रामे में अथसि कान मिड़ई कूड़ थो हणे ऐं ॿी आहे उन सां गॾु लालीअ जी माउ मोहतरमा सुरीली जेकी नालो सुरीली अथसि पर सुरीली आहे कोन छो त ॻोल्हे मुड़ुस वञी कल्लू कयईं हेॾा मुछा हेॾा छपर ॼण गारे में बंदूक गती पई आहे वधीक पोइ ॿुधाईंदो वेंदो साईं तूं फ़िलहालु कम खे पट लालीअ जे गलनि ते त लालड़ी हूंदी ऐं सुरीली त वरी वाक़ई सुरीली हूंदी मवाली पर हीअ बि भली आहे घटि में घटि असां वटि त अहिड़ी का बि कोन्हे हाणे तूं बि इलाज शुरू कर मश्किरी न कर त हरू भरू चची वञे मूंखे कावड़ ऐं हणी ऐं भञी विझां अध मां इन जे करे इलाज ते तवजो ॾे मां हिन ते न मवाली इहे सम्झ त हाणे इलाज शुरू थी वियो मोहतरमा तव्हां पंहिंजो हथु ॾियो हिते रखो ऐं हाणे छा था महसूस कयो हलड़ी बंदूक तुंहिंजो ठका हकीम ही दिल अथई या जनरेटर अथई हिनखे छा थी वियो ड्रामा सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ जा तमाम एपिसोड हाणे ॾिसो HD क्वालिटी में विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा।